सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे डायरेक्टर जनरल पारां चीफ सेक्रेटरी हवाले कयल रिपोर्ट में चयो वियो आहे त 1 खां 20 ग्रेड ताईं जूं 854 पोस्टूं ख़ाली पयल आहिनि। रीजनल डायरेक्टर ऐं एडिशनल डायरेक्टर जनरल जा 6 उहिदा ख़ाली हुजण सबबि कार्यवहिंवार मुतासिर थी रहियो आहे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे डायरेक्टर जनरल पारां सिंध जे चीफ सेक्रेटरी सोहेल राजपूत ॾांहुं माणियल रिपोर्ट में एतराफ़ कयो वियो आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे समूरनि रीजन्स में ग्रेड 1 खां ग्रेड 15 ताईं जे 630 मुलाज़िमनि ऐं ग्रेड 16 खां मथे वारनि ऑफिसरनि जूं 224 पोस्टूं ख़ाली पयल आहिनि। रिपोर्ट में चयो वियो आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे एडिशनल डायरेक्टर जनरल ऐं रीजनल डायरेक्टर जा बि टे उहिदा ख़ाली पयल आहिनि। डीजी सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो चवणु आहे त कराची हेडक्वार्टर में 1 खां 20 ग्रेड ताईं जूं 1393 पोस्टूं मौजूदु आहिनि, जिन मां ग्रेड 1 खां 15 जूं 377 ऐं ग्रेड 16 खां 20 ग्रेड ताईं जूं 112 पोस्टूं ख़ाली पयल आहिनि। रिपोर्ट में चयो वियो आहे त हैदराबाद रीजन में ग्रेड 16 खां 20 ग्रेड ताईं जूं 55 ऐं ग्रेड 1 खां 15 ग्रेड ताईं जूं 83 पोस्टूं ख़ाली आहिनि। सखर रीजन में 16 खां मथे ग्रेडनि जूं 17 ऐं ग्रेड 1 खां 15 ग्रेड ताईं जूं 3 पोस्टूं ख़ाली पयल आहिनि, जॾहिं त मीरपुर ख़ासि रीजन में ग्रेड 16 खां मथे ग्रेड जूं 23 पोस्टूं ऐं ग्रेड 1 खां 15 ग्रेड ताईं जूं 49 पोस्टूं ख़ाली आहिनि। साॻी रीत शहीद बेनज़ीराबाद रीजन में ग्रेड 16 खां मथे जी 1 पोस्ट ऐं ग्रेड 1 खां 15 ग्रेड ताईं जूं 37 पोस्टूं ख़ाली आहिनि। अहिड़ी तरह लाड़काने रीजन में बि ग्रेड 16 खां मथे जूं 16 ऐं ग्रेड 1 खां 15 ग्रेड ताईं जूं 54 पोस्टूं ख़ाली पयल आहिनि। ॿिए पासे इहो बि मालूम थियो आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे मुख़्तलिफ़ रीजन्स में मुख़्तलिफ़ शोबनि में कामरनि ऐं अमले जी खोट सबबि शहरनि जा नक्शा पास कराइण समेत इमारतूं तामीर करण वारा हज़ारे फाइल दॿिजी विया आहिनि, जंहिं करे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी ऑफिसुनि अॻियां सदाईं माण्हुनि जो हुजूम रहे थो। सिंध सरकार खे घुर्जे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में कामरनि ऐं मुलाज़िमनि जो बहिरान ख़तम करे साइलीन जा फाइल उकलाइण लाइ बि अख़्तियारनि खे पाबंद बणायो वञे, जीअं साइलीन परेशानी खां बची सघनि। शाहिद मीरानी, टाइम न्यूज़, कराची।